प्यारा बारो बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। बेत हस्ता जे तलाव वट शिफा योहना पंजबाब ज़मानो शागिर्दी वारो तिबी इमदाद। ज़मानो शागिर्दी वारो हिसो टियूं तबई इमदाद। छा तवा कॾे एड़ो अस्पताल ॾिठो आहे जिते को डॉक्टर या नर्स न हुजे? एड़ी एक जाइ मौजूद है। हियो एक अस्पताल जेड़ी ता नाहे लगंदी पर एक तलाव हो जंहिंजा 2 हिस्सा हुआ। उनजा वडा वरांडा हुआ जिन सा होस में 2 हिस्सनि में विरायो वेंदो हो। घणा बीमार माण्हू उते पिया रहंदा हुआ पर को बि डॉक्टर उन्हनि जो इलाज न कंदो हो। उते का तिबी इमदाद मौजूद न हुई ऐं उते इमरजेंसी लाइ का एम्बुलेंस मौजूद न हुई। बीमार माण्हू रुगो पानी ॾा ॾिसंदा रहंदा हुआ। चयो वेंदो हो त उन पानी खे उन वक्त ऐं अॼु बि हिकु फरिश्तो लोॾाईंदो हो जेको सभ खां पहिरीं उन पानी में लहंदो हो। इहो शिफ़ा हासिल कंदो हो ऐं इहे सभु शिफ़ा हासिल करण चाहींदा हुआ। ख़ासि तौर ते हिकु अपाहिज माण्हू खेसि उमेद हुई त हुते तिबी इमदाद मिली वेंदी। मां पानी त पंहिंजी अखियुनि खे नथो हटाए सघां। वो लुॾी रहियो आहे। मूंखे सभ खां पहिरीं हिन पाणी में लहणो आहे। मां वरी बि रहिजी वियुसि। मां इहो कॾहिं बि न करे सघंदुसि। हू बेउमीद थी पंहिंजी खट ते ॿीहर लेटी वियो। हू उन तिबी इमदाद लाइ 8 सालनि खां इंतज़ार करे रहियो हो। हिकु ॾींहुं खेसि को मिलण आयो। छा तूं शिफ़ा हासिल करण चाहीं थो? हा, पर मूं सां गॾु को बि नाहे जेको मूंखे इन पाणी ताईं वठी वञे। मुंहिंजे पुछण खां अॻु ई को न को इन पाणी में लही वेंदो आहे। उथी भी पंहिंजी खट खण ऐं घुम फिर। हू मर्द उथी बीठो ऐं शिफ़ा हासिल करे वियो। बग़ैर के पट्टी जे ऐं बग़ैर के सुई जे तिबी इमदाद मिली वई। 8 सालनि खां पोइ बि मुकम्मल सेहतमंद। थोरो सोचियो त छा ॿियनि खे उन सां ख़ुशी मिली हूंदी? तुंहिंजो छा ख्याल आहे? तूं छा करे रहियो आहीं? अॼु सबत जो ॾींहुं आहे। अॼु हिन आराम करण जे ॾींहुं पंहिंजी खट खणण मना आहे। हू शख़्स जंहिं मूंखे शफ़ा ॾिनी उन मूंखे चयो त पंहिंजी खट खण ऐं घुम फिर। हू केरु हो? मां नथो ॼाणियां। मूंखेसि ॿीहर न ॾिठो। छा तव्हां ॼाणो था त हू केरु हो? बिल्कुलु सही, हू खुदावन यसू हो। हू सभ खां सुठी तिबी इमदाद ॾींदो आहे। सिर्फ़ असांजे जिस्मनि खे ई न पर असांजे रूहनि खे बि हू मदद कंदो आहे, ख़ुशी सां बचाईंदो आहे। जॾहिं हुन शिफ़ा हासिल कंदड़ मर्द सां ॿीहर ॻाल्हि कई त हुन खेसि हिकु सुठी सलाह ॾिनी। हाणे तूं सेहतमंद आहीं, वरी गुनाह न कजां। ई न थिए त तो ते हिन खां बि वधीक आफ़त अचे। मूंखे समझ में अची वियो आहे त यसू जो चवण जो छा मतिलबु आहे। छा तव्हां खे बि समझ में आयो? ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।